उमरकोट में समाजी तंजीम तरफ़ां हिकिड़ी जो वर्कशॉप समाजी हलकनि सहाफ़िन मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मर्दनि ऐं औरतुनि जी वॾे अंग में शिरकत। कुदरती आफ़तुनि जे ख़तरनि खां बचाव लाइ हिकमत अमली सां पंहिंजे इलाइक़े वासियुनि खे ॼाण फ़राहम करण लाइ सभिनी खे गॾिजी किरदारु अदा करण बाबति ॼाण फ़राहम कई वई। ख़बर मूजिब उमरकोट में समाजी तंजीम मैनेजमेंट डेवलपमेंट फाउंडेशन AMDF पाकिस्तान पावर्टी एलिवेशन फंड PPEF जे तावन सां हिकिड़ी जी तरबियती वर्कशॉप थी गुज़रियो, जंहिंमें समाजी हलकनि सहाफ़िन मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल मर्दनि तोड़े औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। वर्कशॉप दौरान प्रोजेक्ट मैनेजर आलमगीर बलाल ॻाल्हाईंदे चयो त असां चाहियूं था त इहे तंज़ीमूं पंहिंजी कम्यूनिटी लाइ काराइती साबित थियनि। माण्हुनि खे ॿुधायो वञे त कुदरती आफ़तुनि खे मुंहुं कीअं ॾिजे। हुन चयो त AMDF जो PPEF सां गॾिजी UC खेजराड़ी खे मौसमियाती तब्दीली जे असरनि सां बचाइण लाइ लातइदाद वण पोखिया वेंदा ऐं उन्हनि जी सार संभाल बि लधी वेंदी। उन मौक़े ते ॻोठाणी तंज़ीम जी सिख्या वठंदड़नि चयो त असांखे हिते तमामु सुठी ॼाण मिली आहे। ख़ासि तौर ते उमरकोट जे ॾोराणा इलाइक़नि जे मसइलनि ऐं उन्हनि जे हल लाइ कोशिशुनि ते ज़ोर ॾिनो वियो। असां हिते जेकी कुझु सिखियो आहे उहो ॿाहिरिनि जे माण्हुनि ताईं पहुचाइण जो वाइदो कयूं था। जीअं बदिलजंदड़ मौसमनि जे करे पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जो घटि खां घटि नुक़सानु थिए, जॾहिं त वर्कशॉप जी पुॼाणी ते सर्टिफिकेट ॾिना विया। रिपोर्ट डॉक्टर M लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।